नाज़रीन सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु ठकराठे में बि ईद मिलादुन नबी ते रैलियूं कढी वयूं जॾहिं त लंगर न्यास सां गॾु सबिलुनि जो बि बंदोबस्तु कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसो था मजीद महर जी हीअ रिपोर्ट। सॼे आलम इस्लाम जी टिकराटो में बि आशिकान रसूल पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि गलियुनि ऐं शहरनि खां रैलियूं कढियूं वयूं, किथे नातू पढ़ी त किथे आलमनि सगुरनि पारां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾसियल राह ऐं ज़िंदगी मुबारक ते रोशनी विझी संदन अक़ीदत में गुल निछावर कया। ग़ुलामान रसूल पारां हर हिंद ख़ैरात फी सबीलिल्लाह मिठो पाणी ऐं मिठियूं देगियूं लाहे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अक़ीदत पेश कई ऐं पंहिंजे मुल्क ऐं सिंध में ऐं पंहिंजे प्यारनि ख़ानदाननि लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। नबी करीम जे ग़ुलामान ऐं आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिंधी सां ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह असांखे मालिक करीम बड़ी महिरबानी फरमाई, सोनो नबी असांखे अता फरमाए। असां हुन जे ख़ुशी में पंहिंजे घरनि में सजाईंदा आहियूं, दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियूं, दुआऊं कंदा आहियूं। सभ खां वॾी ईदनि खां ईद खां वधीक ईदनि खां वधीक ईद असांजी इहा। नई दिहाड़े ते असांजा आका करीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया ते आमद थी ऐं उन ख़ुशीअ खे असां जेतिरो मल्हायूं उहो घटि आहे। हिन लाइ असां करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी ज़ात रब रहमान मिलियो, क़ुरान मिलियो, साहिब क़ुरान मिलियो, ईद जे सदके। नबी साईं जे ग़ुलामनि आशिकान रसूल पारां हिन ॾींहं खे ईद खां बि वधि ॾींहुं करे मल्हाइण ऐं पुरजोश ऐं अज़म सां इहो तासुर ॾिनो त असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ जेतिरी बि खणी ख़ुशी कई वञे उहा पिणु घटि आहे। कैमरामैन हलीम महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ टिकराट।